नज़र आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र वजूं तन वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। अॼु राति खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। ओगरा समरी मोकिले छॾी। ज़रियनि मूजिबि ओगरा पारां पेट्रोल जे लीटर ते ₹4.80 वाध जी सिफ़ारिश कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल ₹8.60 महांगो करण जी तजवीज़। लाइट डीज़ल ऐं हाई स्पीड डीज़ल लीटर ₹13 महांगो करण जी सिफ़ारिश। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾींदो। लाहौर हाई कोर्ट पंजाब के बड़े वज़ीर की चूंड खिलाफ तहरीक इंसाफ जूं दरख्वास्तूं मंजूर करे वरतियूं। बागी मेंबरनि जा 5 वोट कढी ॿीहर ॻणप करण जो हुकम। जस्टिस सदाकत अली की सरबराही में 5 रुकनी बेंच PTI की दरख्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो। चईं जजनि फ़ैसिलो हक़ में ॿुधायो। जस्टिस सजाद महमूद सेठी अक्सरियती फ़ैसिले की कुछ हिस्सनि की मुखालफ़त कई। फ़ैसिले में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकम नथो ॾेई सघिजे। ॿीहर चूंड जो हुकम सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खिलाफ़ हूंदो। बागी मेंबरनि जा 5 वोट कढी ॿीहर ॻणप कई वञे। ॿीहर राय शुमारी में जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो खटे वेंदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत न मिली त आर्टिकल 134 तहत सेकेंड पूल थींदो। गवर्नर पंजाब सुभाणे असेंबली इजलास घुराए। इलेक्शन मुकमल थियण बाद नए वॾे वज़ीर जो हलफ़ 2 जुलाई सुबुह जो 11 वॻे यकीनी बणायो वञे। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ पंजाब असेंबली जो सेक्रेटरीट असेंबली इजलास जो शेड्यूल जारी करे छॾियो। पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे शाम 4 लॻे शुरू थींदो। वॾे वज़ीर जी चूंड लाइ ज़ाब्ते अख़लाक़ जारी कयो वियो। असेंबली में स्टाफ मेंबरनि जे महिमाननि ते पाबंदी लागू हूंदी। गैलरीज़ में को महिमान अची न सघंदो। रुगो मीडिया गैलरीअ में सहाफ़ी अची सघंदा। नून लीग पंजाब के बड़े वज़ीर की ॿीहर चूंड में अददी अक्सरियत की बरतरी की दावा करे छॾी। नून लीग अॻवान अता तारई राणा मशहूर चवण आहे त वॾे वज़ीर की चूंड सुभाणे शाम जो 4 वॻे थींदी। 371 के ऐवान में अक्सरियत लाइ 186 वोट घुर्बल हूंदा। पहिरें दौर में घुर्बल वोट न मिलिया त ॿिए दौर में अक्सरियत माणींदड़ उम्मीदवार वॾो वज़ीर थी वेंदो। सुभाणे हमज़ा शहबाज सुरखरू थी अॻु खां बि वधीक ख़िदमत कंदो।